बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। वसीम गजू यूट्यूब चैनल में तव्हां नाज़रीन खे ख़ुशामदीद। उम्मीद आहे त तव्हां ख़ैरियत सां हूंदा। तव्हां सां अॼु हाज़िर आहियूं मौज़ू वक़्त जी ताक़त। वीडियो शुरू करण खां अॻु में तव्हां प्यारनि नाज़रीन खे अर्ज़ु आहे असांजो वसीम गजू यूट्यूब चैनल अगरि तव्हां पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त बेल आइकन ते क्लिक करियो जीअं त असांजी कहिड़ी नई वीडियो तव्हां नाज़रीन ताईं पहुची सघे। शुक्रिया। वक़्त खे तरतीब ॾियण जी नफ़्सियात यकीन जे क़ुव्वत सां अवां 100% नतीजा हासिल करे सघो था। निमाज़गी जे कानून मुताबिक़ अवां जी ख़ारजी ज़िंदगी अवां जी बातिनी ज़िंदगी जो आईनो आहे। अवां जिते बि ॾिसो था उते अवां ई आहियो। अवां दुनिया खे नथा ॾिसी सघो जीअं आहे, बल्कि ईअं ॾिसो था जीअं अवां जे बातन ऐं अंदर में आहे। जेकॾहिं अव्हां दुनिया में थींदड़ अमलनि खे तब्दील करणु चाहियो था त अवां खे पंहिंजी बातिनी दुनिया खे तब्दील करणो पवंदो। ख़ुशकिस्मती सां इहो हिसो आहे जंहिं ते अवां अमल इख्तियार रखो था। कामयाबी हासिल करण जो बुनियादी असूल ख़्वाहिश असुल में वक़्त खे तरतीब ॾियण में अॻु कढे वञण जो पहिरियों नुक़्तो आहे। तक़रीबन सभिनी खे ॼाण आहे त वक़्त खे तरतीब ॾियण जो हुनर उन्हनि खे आला कामयाबी सां निकार करे सघे थो। माण्हू संजीदगी सां वक़्त खे तरतीब ॾियण जो पको इरादो त कंदा आहिनि, पर बदकिस्मती सां उहे ईअं करण में घणे भाङे कामयाब न थी सघंदा आहिनि। मक़सद वाहिद तहरीक आहे जंहिं सां अवां वक़्त खे तरतीब ॾेई सघो था। वक़्त जी क़ुव्वत खे हासिल करण लाइ अवां में उमेद जो पैदा थियणु ज़रूरी आहे। उहे फ़ाइदा जिन सां अव्हां ख़ुशी हासिल करे सघो था उन्हनि खे हासिल करण जो सदारत जज़्बो अवां में हुजणु घुरिजे। तॾहिं अव्हां हर तरह जे नतीजनि खे पंहिंजे हक़ में करे सघो था। 4 बहितरीन असूल जिन ते अमल करे अव्हां इन वीडियो में फ़ाइदो हासिल करे सघो था। नंबर 1 रोज़ानो 2 कलाक वधीक कढो। नंबर 2 पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि ऐं कारकर्दगी खे वधायो। नंबर 3 पाण ते इख्तियार हासिल करण जी सलाहियत वधायो। नंबर 4 पंहिंजे कुटुंब लाइ वधीक वक़्त कढो। नंबर 1 रोज़ानो वधीक 2 कलाक कढो। अवां खे कामयाबी हासिल करण जे सिलसिले में हिन वीडियो में जेको कुझु सिखणु घुरो था घटि में घटि 2 कलाक कढणा पवंदा। थोरो सोचियो त अवां उन्हनि 2 कलाकनि में छा हासिल करे सघो था ऐं कहिड़ा कम शुरू करे मुकमल करे सघो था। कहिड़ो हुनर सिखे उन में महारत हासिल करे सघो था। जेकॾहिं अव्हां पंहिंजे मक़सद ते भरपूर तवजा ॾियण जे क़ाबिल थी वञो था त उन्हनि 2 कलाकनि में केतिरियूं कामयाबियूं हासिल करे सघो था। जेकॾहिं अव्हां हफ़्ते में 5 ॾींहंनि में 2 कलाक वधीक ॾियो त उहे हफ़्ते में 10 कलाक थियनि था ऐं जेकॾहिं 10 कलाकनि खे 50 हफ़्तनि सां ज़रब ॾियो त पंहिंजे 100 कलाकनि थियनि था ऐं 1 साल में अव्हां 500 कलाकनि जो सही इस्तेमालु करे पाण खे कामयाबी सां निकार करे सघो था। शुरूआत में अव्हां उन्हनि 2 वधीक कलाकनि सां पंहिंजी ज़िंदगी ऐं कम खे बहितर करे सघो था। पंहिंजा सभई टारगेट हासिल करे अव्हां 2-3 सालनि में आमदनी में कई भेरा वधीक इज़ाफ़ो करे सघो था ऐं पाण खे कामयाब ज़िंदगी सां निकार करे सघो था। नंबर 2 पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि ऐं कारकर्दगी वधायो। 2 वधीक कलाक जे इस्तेमाल सां अवां पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि कारकर्दगी ऐं आमदनी में 1 साल में घटि 25% वधाए सघो था। अवां जो 25% तख़लीक़ी सलाहियतूं ऐं कारकर्दगी वधण सां अवां जो वक़्त जल्दी अवां खे बहितर उहिदे जी आज़ करण में मजबूर थी पवंदो ऐं अवां पंहिंजी अणपूरनि ख़्वाबनि खे मुकमल करे सघो था। जॾहिं अव्हां आला कामयाबी खे हासिल करण लाइ वक़्त जी क़ुव्वत जो इस्तेमालु कंदो त अवां खे पंहिंजी ज़िंदगी ऐं उन सां लाॻापियल सभिनी मामलनि ते मुकमल इख्तियार हासिल थी वेंदो ऐं अव्हां एतिरा थधारा थी वेंदो जो जेको चाहियो हासिल करे वठो। नंबर 3 पाण ते इख्तियार हासिल करण जी सलाहियत वधायो।
पंहिंजे कमनि ते इच्छा हासिल करण जे बारे में नशा दान पोइ केतिरनि सालनि खां खोजना करे इहो जाॻो आहे त आकारी एहसासनि ऐं सोच सां अवी पंहिंजे अमलनि ऐं कमनि खे मुकमल तौर ते करे सघो था। ज़िंदगी खे पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरो चाहियो बहितर बणाए सघो था, अवी पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघो था ऐं उन्हनि जा नतीजा पंहिंजी मर्ज़ी सां हासिल करे सघो था। नक्शा जे बारे में इहो बि जाॻो आहे त पंहिंजो पाण ते इम्तिहान हासिल करे अवी पंहिंजनि हालतनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ करे सघो था ऐं अवां सां लाॻापियल माण्हू अवां जी सोच ऐं हिदायत जे मुताबिक़ अमल करे सघनि था। मुख़्तसिर इहो त अवां पंहिंजी दुनिया पाण पैदा करे सघो था। अवां पंहिंजी ज़िंदगी ऐं वक़्त खे बहितर तरीक़े सां तरतीब ॾेई पाण ते इच्छा हासिल करे सघो था। जॾहिं अवां वक़्त खे पंहिंजे मुवाफ़िक़ तरतीब ॾेई छॾींदो त अवां पाण खे घणो ख़ुशि ऐं पुरएतमाद महसूस कंदो ऐं घणे वक़्त महसूस कंदो त अवी पंहिंजी तकदीर पाण ठाहे सघो था ऐं पंहिंजे सभिनी मामलनि खे सुहिणे नमूने अंजाम ॾेई सघो था। नंबर 4, पंहिंजे कुटुंब जे लाइ वधीक वक़्त कढो। जीअं अवां पंहिंजे वक़्त ऐं ज़िंदगी जे इच्छा हासिल करे वरितो त पोइ अवां पंहिंजे कुटुंब दोस्तनि ऐं माइटनि लाइ इन खां घणो वक़्त करे सघंदा। पंहिंजे मंदिरनि में हिसो वठी सघो। दुनिया जो हर इहो कमु जेको अवी करणु चाहियो था उते तयारी जी ताक़त सां अवां करे सघंदा। वक़्त जी कुवत सां आला कामयाबी हासिल करण में के ज़हनी रुकावटूं। वक़्त ते तरतीब ॾियण जे फन खे हर हिकु सिखण जी ख़्वाहिश रखंदो आहे, पर पोइ बि छो कुझु माण्हुनि खे चयो वेंदो आहे त इहे घणा मुलज़िम, अस्ताद ऐं क़ाबिल न आहिनि। मुंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ घणनि माण्हुनि खे वक़्त ते तरतीब ॾियण जो गुमान आहे, जॾहिं त हक़ीक़त इएं कोन्हे। पर जेकॾहिं अवी कंहिं शइ जी सच थियण जो यकीन करे वठो त इहा सच थी वेंदी। अवां जो यकीन ई आहे जेको अवां खे अवां जी ज़ात सां, दुनिया सां ऐं वक़्त ते तरतीब ॾियण जे रस्ते सां मुताबिक़त में आणे थो। जेकॾहिं अवां नाकारे यकीन रखो था त इहो यकीन अवां जी सोच ऐं अमल खे मुतासिर कंदो ऐं आख़िर में हक़ीक़त जे रूप में अची वेंदो। असल में जहिड़ी सोच आहे अहिड़ी अवां जी हैसियत आहे। पहिरीं रुकावट फितरी पणो ऐं आज़ादी हैसियत जे बारे में ग़लती। वक़्त ते तरतीब ॾियण जे बारे में पहिरियों कूड़ या नाकारे यकीन इहो आहे त अवी तमामु घणा मुलज़िम, सदे मज़ाज रखाव वारा ऐं गैर जज़्बाती आहिनि। कुझु हाणे जो ख़्यालु आहे त वक़्त ते तरतीब ॾियण सां पंहिंजी आज़ादी ऐं फितरी तवानी गुम करे छॾींदो ऐं ज़माने सां गॾु न हली सघंदो। जॾहिं त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त उहे उन तरह ॾाढा सख़्त ऐं गैर लचीला थी वेंदा। उहे एतिरा कंहिं ॻाल्हि सां साबित न थींदा आहिनि। केतिरा ई माण्हू रुॻो पंहिंजी हिन कूड़ खे लिकाइण लाइ इहो सभु चवंदा आहिनि, छो त उहे पंहिंजो पाण खे उन्हनि असुलनि जो पाबंद न करे सघंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे त अहिड़ा गैर मुनज़िम माण्हू आज़ाद न आहिनि, छाकाणि त जेके माण्हू पंहिंजनि ख़्यालनि ऐं कमनि ते इच्छा न रखी सघंदा आहिनि उहे कॾहिं बि आज़ाद न थी सघंदा आहिनि। बेअमल ऐं पंहिंजो पाण ते इच्छा न करण सबबु उहे अहिड़ा कूड़ा अफ़वाह पखींदा आहिनि। उन सां साबित थिए थो त वक़्त ते तरतीब ॾियण वारो शख़्स घणो मुनज़्ज़म हूंदो आहे ऐं खेसि ज़िंदगी में घणा मौक़ा, आज़ादी, आराम ऐं सुकून ऐं सची ख़ुशी मिलंदी आहे ऐं इहो पाण ते घणो इच्छा रखंदो आहे। पंहिंजो पाण खे मुनज़्ज़म करण जी शुरूआत अवां ईंदड़ वक़्त जे बारे में सोचे हादसनि ऐं वाक़िअनि जे नतीजनि जे बारे में रिथाबंदी करे ऐं पाण खे मुकमल तौर ते तयारु करे सघो था। जॾहिं अवां पंहिंजे हादसनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ करे वठंदो त अवां मुकमल तौर ते आज़ाद थी वञो था। ॿी रुकावट दिमाग़ खे नाकारे प्रोग्रामिंग। वक़्त ते तरतीब ॾियण जे बारे में ॿी रुकावट दिमाग़ खे नाकारे प्रोग्रामिंग आहे, जेका अवां खे पंहिंजे माउ पीउ ऐं भाउ भेण जी सोबत मां मिलंदी आहे। जेकॾहिं अवां जा माउ पीउ या ॿिया माण्हू अवां खे चवनि त अवां ॾाढा सुस्त, देरि करण वारा या जेको कमु शुरू कयो उन खे देरि सां ख़तमु करण वारा आहियो त मुमकिन आहे अवी वॾा थी करे बि ईअं ई थियो।
तो तव्हांजो लाजवाब हुन शुरूआती मन जी पैरवी कंदो। अहिड़ो रवैयो रखंदड़ घणा माण्हू माफ़ी वठंदड़ अंदाज़ में चवंदा आहिनि, मां अहिड़ो ई आहियां, मूं सां हमेशह ईअं ई थींदो आहे। जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त को बि अफ़सोस ताईं गॾु मंज़िल जा बाइख़्तियार ऐं क़ाबिल पैदा न थींदो आहे। वक़्त खे तरतीब ॾियण ऐं ज़ाती क़ाबिलियत हासिल करण जो कुझु असुलनि ते बार बार अमल करण सां थींदो आहे। जेकॾहिं असां में बुरो सिखण जूं आदतूं मौजूदु आहिनि त असां उन्हनि खे सुठे तयार बदिलाए सघूं था। टी रुकावट पंहिंजी ज़ात ते एतमाद जी खोट। वक़्त खे तरतीब ॾियण जे बारे में टी वॾी दिमाग़ी रुकावट पंहिंजी ज़ात ते एतमाद जी खोट आहे। कुझु माण्हुनि खे इहो यकीन हूंदो आहे त उन्हनि में वक़्त खे तरतीब ॾियण जी सलाहियत जी खोट आहे। अक्सर माण्हुनि जो इहो अक़ीदो हूंदो आहे त इहा खोट आहे जेका उन्हनि खे वारसत में मिली आहे, पर वक़्त खे गलत तरतीब ॾियण या बहितर अंदाज़ में तरतीब ॾियण जा तरीक़ा जीनियत ग्रोमोस न हूंदा आहिनि ऐं कंहिं बि शख़्स में पाण खे मुनज़्ज़म करण जी रवायती ज़ाइफ़ न हूंदी आहे। हिते हिकु मिसाल पेश कंदासीं जंहिं सां इहो साबित थी वेंदो त अवां जो इरादो अवां जी जो मुक़दार ऐं फ़ाइदो आहे। अंतर आहे जेके अवां खां दुनिया जो हर कमु कराए सघनि था। तसवुरु करियो त को माण्हू तव्हांखे ईंदड़ 30 ॾींहंनि कमनि कार्यनि खे न्याय तमामु बहितरीन तरतीब ॾियण ते तव्हांखे 10 लख रुपया ॾींदो। तसवुरु करियो त तव्हांजी निगरानी लाइ हर जाइ ते कैमरा लॻायूं वियूं आहिनि। यकीनन उन्हनि 30 ॾींहंनि में तव्हां पंहिंजे वक़्त ऐं सलाहियत जो भरपूर अंदाज़ में इस्तेमालु कंदो ऐं तव्हांजी सॼे ॾींहं जो तर्जुमो पंहिंजी आला सलाहियत जे इस्तेमाल में आणे बहितर नतीजा ॾियणु आहे। हर रोज़ तव्हांखे एहसासु थींदो त अवां जूं बहितर अंदाज़ में इस्तेमालु थियल सलाहियतूं अव्हांखे 10 लख बणाए छॾींदियूं। अवां उन्हनि 30 ॾींहंनि में केतिरा मुस्तहक़ थींदो ऐं कई बहितर अंदाज़ में पंहिंजी सलाहियत खे इस्तेमालु में आणींदो। हक़ीक़त इहा आहे त तव्हां 10 लख रुपया हासिल करण ख़ातिर दुनिया जा मुस्तहक़ तरीन इंसान बणिजी वेंदो। अवांजी लाइ सुठी ख़बर इहा आहे त हिकु महीने जी लगातार कोशिश अवां जे वक़्त खे तरतीब ॾियण जूं सलाहियतूं ऐं ॿियूं केतिरियूं सलाहियतूं अवां जो हिसो बणिजी वेंदियूं ऐं अवां सॼी ज़िंदगी बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे उन बहितरी आणींदा वेंदो। अॼु असांखे ॾींदा इजाज़त। वक़्त जी ताक़त जे बारे में वधीक मालूमात वठण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल वसीम बिन